सिंध असेंबली जे मेंबरनि नए बजट के अवाम दोस्त करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सरदार शाह, सैयद नासिर हुसैन शाह, शैला रज़ा ऐं ॿियनि चयो आहे त सिंध सरकार ग़रीब अवाम जो ख़्याल रखंदे अवाम दोस्त बजट पेश कई आहे। बजट में तालीम खाते जे बजट में इज़ाफ़ो कयो वियो आहे, जेको सुठो सवण आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार तोड़े पेंशन में भी इज़ाफ़ो कयो वियो आहे। धरती टीवी कराची जे रिपोर्टर इमदाद सूमरा सां ॻाल्हाईंदे असेंबली मेंबरनि वधीक छा चयो, अचो तव्हांखे ॾेखारियूं। हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम दोस्त बजट ही पेश कंदी आहे। इन दफ़े भी एतिरनि सभिनि मामलात जे बावजूद अवाम दोस्त ऐं ग़रीबनि जी बजट पेश कई वई, जंहिंमें पघारूं वधाई वयूं ऐं मज़दूरनि जी जेका आहे उहा उजरत वधाई वई, डेली वेज जेके आहिनि उन्हनि खे वधायो वियो। ॿियो इलाही खोड़ सारा कम ऐं हज़ारनि जी तादाद में जेके स्कीमूं आहिनि उहे हलनि पियूं, जंहिंमां रिकॉर्ड तौर ते स्कीमूं असांजी कंप्लीट थियूं आहिनि। मौजूदा हालतुनि में जेका मुल्क जी हींअर मुआशी सूरत हाल आहे उनखे ज़हन में रखंदे हिकिड़ी बहितर बजट आहे, जंहिंमें को नओं टैक्स कोन लॻायो वियो। 35% जेका आहे उहा इंक्रीज़ थी आहे। मुलाज़िमनि जी सैलरी में डेफिनेटली उनजो बोझ पवंदो बजट ते, पर उहा माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ चेयरमैन बिलावल साहब जो इहो हुकुम हुयो त भई उनखे रिलीफ मिलणु खपे। बिल्कुल अवाम दोस्त बजट है, डेली वेजेस का भी ख्याल किया गया है, सरकारी मुलाजमीन का टैक्स फ्री है। इन हालात में इससे बेहतर बजट नहीं हो सकता। बेहतरीन बजट आहे। इन हालात में हिन खां वधीक बेहतर बजट न पियो थी सघे ऐं हीअ अवाम दोस्त बजट आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां माण्हुनि जी मुआशी सूरत हाल खे ॾिसी उन में हिन वक़्त खां वधीक इन खां बेहतर बजट न पियो थी सघे। अॼु जेका सिंध जी बजट पेश कयो सैयद मुराद अली शाह साहब ने, मां चाहींदुसि तारीख़ी बजट थी आहे। जेका असांजे गवर्नमेंट मुलाज़िम हुया जो ग्रेड 1 खां 16 ताईं, ऐं उन्हनि जी 35% सैलरी वधाई वई आहे। बिल्कुलु ई असांजी कोशिशि आहे त वधि में वधि अवामी बजट पेश कयूं ऐं माण्हुनि जे मसइलनि खे मद्देनज़र रखंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवाम दोस्त माण्हुनि जे फिलाह ऐं बहबूद वारो बजट पेश कयो ऐं हिन टाइम ते उहो ई आहे। इन में ॾिसो न सिधी आहे त 1 खां 15 ग्रेड त 35% पघार वधाई वई आहे ऐं इन सां गॾु पीपल्स पार्टी रीजन रहियो आहे त हमेशा अवाम दोस्त बजट पेश कंदा आहियूं ऐं हींअर बि इहा ई आहे। ऐं सम्झां थी त ही अवाम दोस्त सां गॾोगॾु जेका असांजी ग़रीब अवाम जे लाइ बजट आहे। असांजो ज़्यादातर जेको तबिको आहे 1 to 15 ग्रेड, असांजो 90% एम्प्लॉयमेंट उन ई अंदरि में अचे थी। उन्हनि खे ज़्यादा फैसिलिटेट कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो यकीन रखे थी त जेसिताईं असांजे मुल्क जे ग़रीब माण्हू खे, औरत खे असां पंहिंजी प्लैनिंग में शामिल न कंदासीं, उनखे पंहिंजी प्लैनिंग जो मेन स्टेक होल्डर न बनाईंदासीं, तेसीं असांजो सिंध, असांजो मुल्क तरक़ी न कंदो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त इहो ई ॾिसंदे हिन बजट में घणो कुझु औरतुनि जे लाइ, नौजवाननि जे लाइ ऐं असांजे ग़रीब माण्हुनि लाइ रखियो वियो आहे। बजट तमामु सुठी बजट पेश थी आहे। ऐं तक़रीबन 2.5 खां 3 अरब रुपया त असांजे डिस्ट्रिक्ट ते रखिया विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह कमु थिए पियो। असांजे लीडरशिप जो बि इहो ई आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, असांजे CM साहब जो, बिलावल साहब जो इहो हुकुम आहे। तव्हां इहो ॾिसो त तव्हांजे हिकिड़े साल में फॉरेन अफेयर्स मिनिस्टर बिलावल साहब हुयो त हिकिड़े साल में केतिरी बहितरी अची वई आहे असांजी फॉरेन पॉलिसीज़ में। इंशाल्लाह ताला शयूं बहितर जे पासे वेंदियूं। बैलेंस वारो बजट रहे ऐं उन सभ खां वॾी ॻाल्हि त को नओं टैक्स कोन लॻायो आहे। टैक्स फ्री बजट रखियो वियो आहे ऐं तक़रीबन 22 खरब 47 अरब जे क़रीब बजट जेको आहे उहो पेश कयो वियो आहे।